لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومرشدنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم اتل ما أوحي إليك من الكتاب وأقم الصلاة إن الصلاة تنهى عن الفحشاء والمنكر ولذكر الله أكبر والله يعلم ما تصنعون وقال الله تبارك وتعالى في مقام آخر يا بني أقم الصلاة وأمر بالمعروف وانه عن المنكر واصبر على ما أصابك إن ذلك لمن عزم الأمور ولا تصعر خدك للناس ولا تمش في الأرض مرحا إن الله لا يحب كل مختال فخور واقصد في مشيك واغضض من صوتك إن أنكر الأصوات لصوت الحمير صدق الله العلي العظيم وقال الله تبارك وتعالى في شان حبيبه صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما बुलंद आवाज़ सां सलात शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अदद खल्क़िका व रिज़ा नफ्सिका व ज़िनत अर्शिका व मिदाद कलिमातिका व अदद कुल्लि मअलूमिन लका दाइमन अबदा। मुझा प्यारा मुसलमान दोस्तों, अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां सां मिड़नी जे मथां करम नवाज़ी फरमाई आहे। सब अल्हम्दुलिल्लाह चो जो सुबह का वठी हिन महल ताईं तव्हां अल्लाह पाक जो कुरान मजीद ॿुधो। कुरान मजीद जे ॿुधण ऐं ॿुधाइण जा मौक़ा कॾहिं कॾहिं नसीब थींदा आहिनि। असांजे पाक पैगंबर हज़रत मोहम्मद करीम
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमायो आहे त इंसान जे वजूद में हिकिड़ो गोश्त जो टुकड़ो रखियल आहे। उहो गोश्त जो टुकड़ो जेकॾहिं इंसान जो सही थी पवे, सुधरी पवे त सॼो इंसान सुधरी पवे। उहो जेकॾहिं हेॾे होॾे लड़ी पवे त सॼो वजूद ख़राब। फरमायो अला वहियल क़ल्ब, मुंहिंजा उम्मतियो उन गोश्त जे टुकड़े जो नालो दिलि आहे। तव्हां सभु समझदार वेठा आहियो। हिन असांजे सॼे ढांचे खे हलाइण वारी दिलि आहे। दिलि पंहिंजी हरकत छॾे ॾे त तव्हां ऐं असांजो नालो फौरन जहिड़े माण्हूअ मां मुअल थी वियो, त फलाणो मरी वियो, दिलि बीह वियसि। अहिड़ी तरह रूहानी तरीक़े सां बि जेकॾहिं तव्हां असांजी दिलि बीह वञे त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमायो त इहो इंसान तव्हांखे नज़र त जहिड़ो थो अचे, पर हुननि मलाइकनि खे इहो मुर्दो नज़र थो अचे। फरमायो मसलुल्लज़ी यज़कुरु रब्बहु वल्लज़ी ला यज़कुरु रब्बहु कमसलिल हय्य वल मय्यित औ कमा क़ाल। महबूब करीम फरमा मुंहिंजा उम्मतियो, रब्बुल आलमीन वटि माण्हू ॿ क़िस्म, हिकिड़ा जेरा ॿिया मोल। छा साईं? हिकिड़ा जेरा ॿिया मोल। पोइ अॻिते फरमायूं त जेरो केरु आहे, मोल केरु आहे? फरमायूं जेको रब खे यादि थो करे इहो जेरनि जे लिस्ट में आहे, जेको रब खे यादि नथो करे मोहन जी लिस्ट में। फरमायूं जेको रब खे यादि थो करे इहो अल्लाह जे मलाइकनि खे ईअं नज़र थो अचे जीअं तव्हांखे आसमान जा सितारा चमकंदे नज़र ईंदा आहिनि, तीअं ख़ुदा खे यादि करण वारो ख़ुदा जे मलाइकनि खे ईअं चमकंदे नज़र ईंदो। दुआ कयो त अल्लाह साईं तव्हां असांखे पंहिंजे यादगिरी जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए। मुंहिंजे साईं फरमायो त इहा दिलि मरी वेंदी आहे, इहा दिलि कारी थी वेंदी आहे, इहा दिलि कटिजी वेंदी आहे। अर्ज़ु कयो साईं छा सां? फरमा अल ग़िना, राग जे ॿुधण सां तव्हांजी दिलि कटिजी कारी थी वेंदी। उनजी निशानी फरमा वइज़ा तुतला अलैहि आयातुना वल्ला मुस्तकबिरन कअल्लम यस्मअहा कअन्न फी उज़ुनैहि वक़रा फबश्शिरहु बिअज़ाबिन अलीम। रब फरमायो उन माण्हूअ जे सुञाणण जी मां रब तव्हांखे हिकिड़ी निशानी थो ॾिसां। साईं कहिड़ी? जॾहिं उन ते क़ुरान करीम पढ़जे, हे हमरा वॾाई करे पुठी ॾेई हलियो वञे, ॼण त क़ुरान जूं आयतूं ॿुधई कोन, ॼण त ॿई कन ॿोड़ा। पोइ इनखे दर्दनाक अज़ाब जी मुबारक ॾेई छॾियो। अल्लाह ताला तव्हां असां समूरनि खे दर्दनाक अज़ाब खां बचाए। आमीन चओ। पोइ साईं खां पुछा कयो साईं दिलि उहा कटियल अछी थींदी? फरमायो हा। छा सां? कसरत तिलावतिल क़ुरआन व ज़िक्र हाज़िमिल लफ़्ज़ात। मुंहिंजे महबूब करीम फरमायो ॿ कम तव्हां कयो, हिकु त हिन क़ुरान करीम जो दौर घणो कयो, ॿियो मौत खे यादि कयो। तव्हांजे कटियल दिलि खे अल्लाह अछो करे छॾी। हा, थोरी थधिड़ी दिलि सां सोचूं, थधिड़ी दिलि सां त असां वटि क़ुरान जी तिलावत या दौर रहियो आहे। राति मां हिकिड़ी जॻह ते हुमे ॾेई नवाब शाह ज़िले में मूंखे ॿुधायूं त मखदूम तालिबुल मौला
लाहौर मां रेलगाड़ी में चढ़ियो। वो ख़बर पियसि त इन रेलगाड़ी में मौलाना उबैदुल्ला सिंधी बि आहे। वो पंहिंजे गाॾे खे छॾे वरी सॼी रेलगाड़ी जे गाॾियुनि खे ॾिसी ॾिसी ॻोल्हे मौलाना खे लधायो। वरी सां महफ़िल मजलिस कचहरी कंदो आहियां। जॾहिं मखदूम साहब हैदराबाद लहण वारो थियो त मौलाना खे चई साईं मूंखे का नसीहत त कयो। मौलाना फरमायो पुट ॿ कम कर। हिकिड़ो 5 वक़्त निमाज़ पढ़जां, निमाज़ न छॾजां। ॿियो क़ुरान करीम जो रोज़ दौर कंदो कर, पर बिना माना जे न, माना सां। पोइ तूं 2 रुकू करें, 3 रुकू करें, हिकिड़ी एमी करें, जेतिरी बि तूं तिलावत करे सघे उनखे दौर के माना सां पढ़ त ॾिस क़ुरान तोखे छा थो चए। अल्लाह क़ुरान में फरमा हाज़ा किताबुना यंतिकु अलैकुम बिल हक़। हे असांजो किताब क़ुरान मजीद तव्हां सां हक़ जूं ॻाल्हियूं करे थो पियो, रुॻो ॻाल्हायोसि त सही। मुस्तफ़ा करीम फरमायो कसरत तिलावतुल क़ुरान, रुॻो ये न चयो तिलावतुल क़ुरान न, कसरत तिलावतुल क़ुरान, क़ुरान जो दौर घणो कयो। पाण खे वक़्त मिले न साईं त पोइ असां कोशिश करे इन क़ुरान करीम जी तिलावत कयूं। छा ख़्याल आहे? आवा दौर केरु कंदो भला? सची ॻाल्हि ॿुधायो। इंशाअल्लाह। न मां हथ न खणाईंदो, मुंहिंजी आदत न आहे, मां हथ बिल्कुलु न खणाईंदो। दौर केरु कंदो? जेको हे पढ़ियल हूंदो। जेको पढ़ियल ई न हूंदो त दौर। हा साईं, भला सची ॻाल्हि ॿुधायो। सभई सियाणा वेठा आहिनि। हिन क़ुरान करीम जे तालीम लाइ इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जे बजट में घणा ॾोकड़ रखियल आहिनि। क़ुरान करीम जे तालीम लाइ विफ़ाक़ी बजट में, सूबाई बजट में, ज़िलई बजट में, हाणे हेठि लही अचो यूसी जी बजट में। पकी ॻाल्हि ॿुधायो, सची ॻाल्हि। पोइ पुछा खां थींदी। असां सभई रब रहम करे, रब रहम करे दुआ घुरंदा कयो, रब रहम करे। असां MNAs, MPAs, मिनिस्टर्स खां इहो त मुतालबो कयूं था त बिजली खपे, इहो त मुतालबो कयूं था त रस्तो खपे, इहो त मुतालबो कयूं था त गैस खपे, पर कंहिं बि MNAs, MPAs खां इहो मुतालबो नथा कयूं त असांजे ॻोठ में मस्जिद खपे, उन में क़ुरान पढ़ाइण वारो मुल्लो खपे। सच ॿुधायो, छा हिन क़ुरान खे हिंदुस्तान जा वाणिया पढ़नि? हिन क़ुरान करीम खे भील पढ़ंदा? थोरो ई सर्वे करे ॾिसो, सर्वे करे ॾिसो त हिन क़ुरान जे पढ़ण वारा या त कुड़मी जा पुट आहिनि, या मज़दूर जा पुट आहिनि, या मिस्कीन जा पुट। हिन क़ुरान करीम खे पढ़ण वारा MPS जा पुट कोन्हनि, MNAs जा पुट कोन्हनि, मिनिस्टरनि जा पुट कोन्हनि, वॾनि सरमाएदारनि सरदारनि जा पुट कोन्हनि। अल्लाह फ़ैसिलो कयो त मुंहिंजा ॿारड़ो, तव्हां ग़रीब हो, दुनिया तव्हांखे न ॾिनी अथमि, तव्हांजे बचनि खे क़ुरान थो ॾियां। जिते मैदान महशर थींदो, निट रहण उस हूंदी, माण्हू पघर में गोता पिया खाईंदा, उते मां रब्बुल आलमीन ऐलान कंदुमि मन क़रअल क़ुरआन व अमिल बिमा फीहि उल्बिस वालिदाहु ताजन यौमल क़ियामा ज़ौउहु अहसन मिन ज़ौइश शम्स फमा ज़न्नुकुम बिल्लज़ी अमिल बिहाज़ा। ऐलान थींदो त जंहिंजे बच्चे क़ुरान पढ़ियो, क़ुरान ते अमल कई, जन्नत में ताज खणी अचो, जन्नत में ताज खणी अचो।
साईं कहिड़ो ताज खणी अचूं? गुलाब जो गुलनि जो ठहियल हुजे, पननि जो ठहियल हुजे। महबूब ॿुधाइनि था त जन्नत जो उहो ताज खणी अचो जंहिंजी रोशनी सिज खां आला ऐं उत्तम हुजे, जंहिंमें मोती ऐं हीरा लॻल हुजनि। इहो उनजे अबे अम्मा जे मथां रखो, पर जंहिं इनाम अबे अम्मा खे ॾियारियो उन बचे खे हुकुम थींदो इक़रा वर्तक, ओ मुंहिंजा ॿाहिरां क़ुर पढ़णु शुरू करे जन्नत जे ॾाकनि ते चढ़णु शुरू कर। जिते क़ुर पूरो आहे उते तुंहिंजो महलात ठहियल आहे, जंहिंजी सिर सोन जी आहे, सिर चांदी जी आहे, ॻाढ़ो अतरो अंबर जो। हिकिड़े दफ़े हज़रत अबू हुरैरा सब चोर थकिजी त न पिया, घणो वाइस ॿुधो तो दुआ घणो मां त मड़े हाजारनि सां बिरादरी मल्हाइणी आहे, बसि ॻाल्हि सिधी आहे। सराज शरीफ़ पढ़ो बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद नबी उम्मी व आलिहि व असहाबिहि बारिक वसल्लम। अबू हुरैरा साईं सब चोर रज़ी अल्लाह ताला मुस्तफ़ा खे ॾाढो प्यारो। मुस्तफ़ा जूं तमामु घणी हदीसूं उन खां नक़ुल थियल। हिकिड़े ॾींहुं बाज़ार में वियो, माण्हू बाज़ार में वठा में पंहिंजनि कमनि कारनि नबी साईं खां पोइ माना बाज़ार वारनि खे सॾु करे चई, बाज़ार वारो चई जी, चई नबी जो वरसो होॾे मस्जिद नबी में विराइजे थो, तव्हां वरी बाज़ार में बीठा आहियो। उहा ॻाल्हि सम्झो, तव्हां असां वरसे मां छा सम्झोसीं? ॾुकड़ वरसो सोन चांदी विराइजे थो। सभु बाज़ार वारा अची मस्जिद नबी में पहुता। हुते ॾिठो त माण्हू क़ुर था पढ़नि, हिकिड़ा पढ़नि था ॿिया पढ़ाइनि था, हिकिड़ा पढ़नि था ॿिया पढ़ाइनि था। अबू रह के चयो त अबू रतो चयो त नबी साईं जो वरसो विराइजे थो, त क़ुर वेठा था पढ़नि। चयो नबी साईं जो वरसो त आहे ई हो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे वरसे में ॾेई क़ुर विहाए, जेके पढ़नि पढ़ाइनि था विराइजे थो। वरसो हे तव्हांजी मर्ज़ी बाबा। हिकिड़नि वरसे में खया आहिनि ॿनीअ जा टुकड़ा, ॿियनि वरसे में खया आहिनि ॾोकड़, टियनि वरसे में खया आहिनि अलाह जो। मां त दोस्तनि खे अर्ज़ु कंदो रहंदो आहियां त ज़मीन बि हिते पई हूंदी, पर जेतिरे क़दुरु मां ॾिसां थो त जेतिरी ज़मीन पोइ माण्हू छॾे थो वञे ओतिरो झेड़ो घणो छॾे थो। जेतिरी ॿनी घणी ओतिरो झेड़ो घणो। मां वटि त मदरसे में तक़रीबन रोज़ानो तहरीर वारा ईंदा आहिनि। साईं नानी जे मिल्कियत मां घणो हिसो मिलंदो, ॾाॾी जी मिल्कियत मां हिसो घणो मिलंदो। रोज़ तहरीर आहे, पर जो वटि ॿनीअ ई कोन्हे, बसि इहो कफ़न ई खणी वियो। हाणे छा ते झेड़ो। शेख सादी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब गुलिस्तान में वाक़ियो लिखियो आहे त हिकिड़े दफ़े क़ब्रिस्तान में हिकिड़ो वॾे माण्हू जो पुटु, ॿियो ग़रीब जो पुटु, पंहिंजे पीअरुनि जी क़बरुनि ते बीठा। वॾे माण्हू जो पुटु ग़रीब माण्हू जे पुट खे मयारूं मेणा पियो ॾे। चई पिणे जी क़बर ॾिस, अबे जी क़बर ॾिस। पिणे जे क़बर ते मिटीअ जा बबुक पिया आहिनि, अबे जी क़बर ते संगमरमर पथर लॻो पियो। ग़रीब जो पुटु ॿुधी ॿुधी चयोसि त क़यामत थींदी? चई हा क़यामत थींदी। चई पोइ त अलाह फ़ैसिलो इंसाफ़ जो करे छॾियो। चई कहिड़ो? चई बाबा क़यामत जो थींदी त क़बरूं फाटंदियूं न? चई हा। पोइ निकिरबो? चई हा। चई अबे जे क़बर जे मथां मिटीअ जा बबुक आहिनि, मिंटनि में फाटी पवंदी, अबो निकिरी पवंदो। पिणे जेसिताईं पथर परे करे पोइ मस ॿाहिरि निकिरंदो। सो बाबा जेतिरो घणो ओतिरो हिसाब, जेतिरो थोरो ओतिरो हिसाब थोरो न।
मां त दोस्तनि खे अर्ज़ु कंदो रहंदो आहियां तव्हांखे जॾहिं ख़ैरपुर वञिणो आहे ऐं खीसे में 10,000 विझंदो किरायो ॾेई पोइ हर खीसे खे हथु लाहींदो पोइ कढी त न पर जेकॾहिं 100 रुपया रुगो किराए जो हुयो त बसि ॾेई पोइ निंड कंदो भला क़ुर जो हाफ़िज़ आहे 30 सिपारा यादि अथसि ख़तरो थींदुसि त को कढी हे नेमत अहिड़ी आहे जेतिरी पढ़ा ओतिरो वधीक सवाब जेतिरी पढ़ा ओतिरो वधीक सवाब महबूब करीम 1.25 लख नबियनि जे सरदार ताजदार मदीना फरमायो मल्लम यतगन्न बिल क़ुरआन फलैस मिन्ना मुंहिंजा उम्मतियो हेॾी दौलत तव्हांखे ॾेई थो वञा अञा बि पाण खे तव्हां सुञो था सम्झो अञा शाहूकार नथा सम्झो क़ुर जे हूंदे पाण खे तव्हां सुञो था सम्झो त मुंहिंजो न आहे क़ुर जहिड़ी दौलत हे करोड़पति तव्हां सभु सियाणा वेठा सभई सियाणा ताज़ो ताज़ो 2-4 ॾींहं असांजे सूबे सिंध जो मिनिस्टर साहिबु हिन दुनिया जे जहान खे छॾे तव्हां ख़बर आहे ठीकु आहे मां अख़बार में पढ़ियो त 36 कबीलनि जो सरदार ठीकु आहे घणा कबीला अंदरि वियसि हा वाह मला पुट वियसि अल्लाह हाय सभु छॾे वञनि रब जे ज़ात जो कसम आहे कोन छॾियो मुंहिंजे महबूब करीम फरमायो राति जो सुम्हण खां पोइ तबारक लज़ी पढ़ी सुम्ही पओ तूं मरंदो वेंदे क़बर में इहा सूरत नूरानी शक्ल वठी पहुची मालिक सां ॻाल्हाईंदी मुंहिंजा रब मां तुंहिंजे क़ुर जी सूरत आहियां अलाह चवंदो हाओ चए 2 अर्ज़नि मां हिकिड़ो अर्ज़ु क़बूल कर हे मूंखे पढ़ंदो हो पोइ सुम्हंदो हो कुझु कोताहियूं कुझु कमज़ोरियूं बिल्कुलु अथसि पर मुंहिंजो यार मां हुनजो मिसाल दोस्तनि खे ईअं ॾींदो आहियां जीअं कहीं वॾेरे जे ओताक ते को चोर अचे सूबेदार ॿधी वञेसि त वॾेरो जहिड़ो कंदुसि बसि तोखे जाई मां वारी ओताक लधी ॿधी आयो आहे छॾेसि मां वठी वञा ॾाढो मोटसूंदो त छॾाए हे क़ुर जी सूरत अलाह खे चवंदी रब मुंहिंजो यार आहे न गुनाह बिल्कुलु अथसि कोताहियूं कमज़ोरियूं अथसि पर मासां यारी रखी ऐं रोज़ पढ़ंदो पोइ सुम्हंदो हो हाणे या त हिनखे छॾे या मूंखे क़ुर में कढे अलाह ताला फरमाईंदो मां तुंहिंजे सदके तुंहिंजे पढ़ंदड़ खे छॾियुमि तोखे क़ुर में कोन कढंदो हे वॾी मुस्तफ़ा ॿियो बि हिकिड़ो पैकेज ॿुधाए छॾियो तुंहिंजो हमरा हिन दुनिया मां मोकिलाए वञे 3 दफ़ा पढ़ो लाश घणा दफ़ा 3 दफ़ा कुल ला के भेरो ॾे 30 सिपारनि जो सवाब तुंहिंजे खाते में लिखिजी हथ खण मुस्तफ़ा फरमायो तुंहिंजो मिट माइट जेको क़बर में आयो ईअं थी जीअं दरिया में गोता पियो खाए जॾहिं तव्हां क़ुर पढ़ी उनजे रूह खे बख़्शींदा हो त उनखे ॼण हथी हथ अची वेंदी आहे ॿेड़ी हथ अची वेंदी पोइ छा ख़्यालु आहे ॿेड़ी खपे न खपे हा भला माइटनि जा वारिस अबे जो वारिस अदे जो वारिस चाचे जो वारिस केरु आहे उनजा मिट न किन मुला उनजा मिट हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां पोइ आयतुनि जो तर्जुमो करे मां तव्हां खां इजाज़त वठी सलाह शरीफ़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मदिन नबी व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम बाबा क़ुर जे सवाब बख़्शण जो हक़ लाज़िम आहे मिट ते कहते हक़ बाबा ॻाल्हायो मिट ते वारिस मिट आहे त क़ुर बख़्शण जो हक़ बि मिट ते आहे पर तव्हां असां कोशिशि कंदा आहियूं त मानी जे लोले ते मुले खां क़ुर जो ख़त्मो ॾियारे छॾियो
मानी जे लोले ते असांजे इलाइक़े में हिकु आलिम सगोरो हिन दुनिया खां मोकिलायो अलाह ताला उन जे क़बर खे जन्नत जो बाग़ ख़ुशि त हूंदो उन पाड़े जी हिकिड़ी माई ख़तमे जी मानी खणी आहे अचानक महिमान बि अची विया मानी खाराए छॾी महिमाननि खे घड़ी खण खां पोइ पौड़ी थांव खणण आयुसि थांव ॿाराड़ी में मौलवी खे मुला सॾींदा आहिनि चई मुला ख़तमो ॾिनी चई ॾाढी मां खां विसरी ॾाढी मां खां ख़तमो मुला मारिया तो ख़तमो विसरी वियो मां चई पोइ चई बीमारी पचराया वीचारी पौड़ी बीमारी पचराई पौड़ी मस्जिद शरीफ में हुनजे मोरी साहिब जे भरिसां वेही गोॾे ते हथ रखी लोॾेसि पई हर गोॾे मुला यादि कजां मतां विसरी वञे मुला यादि कजां मतां विसरी वञे मुला यादि कजां मतां विसरी वञे सो बाबा तव्हां पाण ख़तमो ॾियो त सवाब मिले छा ख़्यालु आहे मां त ई चवंदो आहियां तव्हां असां मां को बि अहिड़ो कोन्हे जंहिंजो शान मान महबूब जे क़दमनि खे लॻल मिटी जहिड़ो हुजे महबूब जे क़दमनि खे लॻल मिटी जो शान मान असां खां मथे आहे उहो महबूब करीम राति जो एसि ताईं न सुम्हंदो जेसि ताईं तबारक लधी खे भेरो न ॾींदो एसि ताईं न सुम्हंदो जेसि ताईं कुलोज़ बरोबर फलक कुलोज़ बरोबर नास न पढ़ंदो पढ़ी हथनि ते शुकारे सॼे बुत ते घुमाए छॾींदा फरमाईंदा ईअं कयो तव्हांजे वेझो न को जिन न को भूत न को कारो इल्मु न को जादू हाणे जॾहिं क़ुर असां छॾियो आहे त पोइ जिन बि आहिनि पोइ भूत बि आहिनि पोइ कारो इल्मु बि आहे अॼु अज़म कयो चो घरनि में क़ुर जी तिलावत कंदासीं हवा तव्हां असांखे क़यामत जे ॾींहुं महबूब मुस्तफ़ा सुञाणे बसि ॻाल्हि आहे आख़िरी ॻाल्हि न सुञाणे न सुञाते त छा बचियो कुझु बि न कुझु बि न हिन दुनिया में कोशिशि था कयूं त असांजे पार्टी जो लीडर असांखे सुञाणे सवा लख नबियनि जे सरदार जे क़दमनि ते सभु लीडर क़ुर्बान आहिनि हुन न सुञातो त छा थियो मुस्तफ़ा फरमाए मां सुञाणंदोमांव साईं कीअं सुञाणंदो फरमाए अक़ीदा सही रखी 5 वक़्त निमाज़ पढ़जो क़यामत जे ॾींहुं उथंदो तव्हांजा 5 ई उज़वा चोरीअ जे चंड वांगुरु चमकंदा मां सुञाणंदुमि त मुंहिंजो आहे हौज़े कौसर ते वठी ईंदुमि जंहिंजो पाणी खीर खां छो माकी खां मिठो हिकिड़ो डुक पवंदो त 50,000 वरे ते उञ ई न लॻंदसि मुस्तफ़ा फरमाए बेनिमाज़ी उथंदो त फिरौन सां गॾु हामान सां गॾु कारून सां गॾु उबई बिन खल्फ सां गॾु निमाज़ी उथंदो त मां महबूब सां गॾु इन करे फरमाए उतल मा ऊहिय इलैक मिनल किताब व अक़िमिस सलाह मुंहिंजा महबूब ॿ कम ज़रूर कर हिकु हिन क़ुर जो दौर कर इहो निमाज़ पढ़ अब घड़ी खन तो बस कर सलाह शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद नबी व आलिहि वसल्लम अदद कुल मालूम लक दाइम ॿ कम क़ुर जी तिलावत निमाज़ जॾहिं महबूब खां माफ़ न आहे त तोखां मां किथे माफ़ थींदी अॼु अज़म कयो छो इंशाअल्लाह इहे 2 कम कंदासीं बचड़नि खे छो क़ुर पढ़ाईंदासीं पाण बि पढ़ो तव्हां वॾड़ा जेके आहियो न क़ुर 40 सालनि खां पोइ नाज़िल थियो तव्हां अछी ॾाढ़ी वारा अटकल कयो वेठा आहियो त पकनि घड़नि खे कना पवंदा आहिनि पवंदा ई पकनि घड़नि खे कना क़ुर 40 सालनि खां पोइ नाज़िल थियो तंहिं करे मुस्तफ़ा जे समूरनि साहबनि इन उमिरि खां पोइ पढ़ी नबी साईं फरमायो अल्लाहु अकबर मम्मात फी तलबिल इल्म फहुव शहीद मुस्तफ़ा फरमायो जेको तलब इल्म में मरियो इहो शहीद पर इल्म है क़ुर गारे हिरा में हे नाज़िल थियो इल्म हे आहे हज़रत साईं बेर सईवार रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा
त हे दुनिया वारी जेका तालीम आहे या तालीम न आहे हुनर आहे इल्म है क़ुरान क़ुरान सिखो तव्हां पढ़ा शुरू कयो पढ़णु शुरू कयो ऐं 2 अखर पढ़ो ईअं पढ़ंदे पढ़ंदे मरी वञो त शहादत जो दर्जो मिली वञे बाक़ी छा खपे हा बाबा साहिब वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। मोहतरम